सही हुजण खे ज़रूरत खां वधीक महत्व ॾिनो वेंदो आहे। हिकु जाम क़ीमती शइ हूंदी आहे। उहा जेकी बि हूंदी आहे, असां रिश्तनि खे ख़राबु ठाहींदा आहियूं ऐं जाम दुखी थी वेंदा आहियूं सिर्फ़ु इहो महसूसु करण लाइ। मां तव्हांखे ख़बर आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी त मां सही आहियां, इन करे मुंहिंजा वीचार अॼु सही आहिनि। सुठा सबक़ मिलिया आहिनि, इन जे लाइ नम्रता हुजणु जाम ज़रूरी आहे। नम्र थियणु आसान न हूंदो आहे, पर महान हूंदो आहे जेको मसीह में हूंदो आहे सतगुण। पवित्र आत्मा सां कमु करणु जाम सुठो हूंदो आहे। असांजे जीवन में विकसित इहो मिलंदो आहे। अणबणी जेकी बि ॻाल्हि हूंदी आहे उहा तमामु ख़तरनाक हूंदी आहे। मूंखे विश्वास आहे त अणबणीत जेकी ख़ासि रूप सां माण्हुनि में हूंदी आहे उहो परमात्मा सां मिलंदी आहे। पर असांखे इहो करिणो आहे ऐं ॾींहंनि में ॾिसणो आहे कि कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं छो आहे, असां कंहिंजे करे दुखी थींदा आहियूं ऐं छो असां पंहिंजो पाण खे इहो सम्झंदा आहियूं जेको अनुसार असांखे मिलंदो आहे। असांजी पघार नथी वधे, असांजी इहा ॻाल्हि छो आहे। इहे जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उहे असांखे लॻंदियूं आहिनि, पैसा छो ख़र्च थींदा आहिनि ऐं पैसनि जा पोइ असां हिन ॻाल्हियुनि ते छो अलॻि अलॻि व्यवहार करणु शुरू करे छॾींदा आहियूं। ऐं मूंखे ख़बर आहे कि तव्हां सोचींदा असांखे कोशिशि करणु खपे। ॻाल्हियूं आहिनि जेके अलॻि अलॻि कारण हूंदा आहिनि उन जा। हर शइ खे हिकु सोचे करे कोशिशि करणी आहे, उनखे पैसनि सां न, पंहिंजो पाण सां कोशिशि करणी आहे। ऐं जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांखे पाण सोचणो आहे। जेकी बि ॻाल्हि आहे हर हफ़्ते असां तव्हांखे सेखारींदा आहियूं ऐं तव्हांखे बलिदान ॾियणो आहे जेको बाइबल में लिखियलु आहे। बाइबल जे अनुसार तव्हांखे उहो सभु करिणो आहे जेको माण्हू कुझु न कुझु ॾींदो रहंदो आहे हर हफ़्ते। कुझु खे 60 दफ़ा, कुझु खे 100 दफ़ा इहो इनाम मिलंदो आहे परमेश्वर खे। इहो तव्हांखे ॾियणो पवंदो आहे। घणा ई दफ़ा एतिरी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं तव्हांखे इहो लॻंदो आहे कि तव्हां इन में शामिलु आहियो ऐं ॿुधायो था, कोशिशि करण जी शुरूआति कयो था। पवित्र आत्मा सां गॾु तव्हांखे इहो सभु करिणो आहे। पवित्र आत्मा तव्हां सां गॾु आहे। माफ़ न करणु खपे, पंहिंजे दिलि खे परे न रखणु खपे, क्रोध न करणु खपे, मुक्त थियणु इहो तव्हांजो हक़ु आहे ऐं तव्हांखे क्रोध सां इहो सभु करिणो पवंदो आहे ऐं तव्हां न करे सघंदा आहियो। ऐं तव्हांखे इहो करिणो आहे कि दुख खे नज़रअंदाज़ करिणो आहे। तव्हां इहो कंदव ऐं तव्हांखे आसानी सां इहो सभु मिलंदो। तव्हां जेको फ़ैसिलो कयो आहे तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो हुन जो। जेको तव्हां कयो आहे उहो सही फ़ैसिलो आहे कि न, ऐं तव्हांखे ख़बर पवंदी कि परमेश्वर द्वारा जेका वचन अनुभव कया आहिनि तव्हांखे उहो प्राप्त थींदा या न, हुन जी आशीष तव्हांखे मिलंदी। जे तव्हांखे लॻे थो कि तव्हांजो सुञातल सही नथो करे, पर तव्हांखे ख़बर आहे कि उहो सही करिणो आहे ऐं परमेश्वर तव्हांखे रस्तो ॾेखारियो आहे, त तव्हां अॻियां वधंदव। आमेन। मां हुन खां सुठो प्रचार करे रही आहियां। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि इहे चई सघंदा आहिनि शायदि हिन करे इहो नतीजो मिलियो आहे, शायदि उन करे इहो मां सोचां पियो। उन मां कुझु बाइबल में सिद्धांत लिखियलु आहे ऐं उन जे अनुसार तव्हांखे सेखारिणो आहे मूंखे, छो त मुमकिन आहे। केतिरा माण्हू चरिया आहिनि, केतिरा माण्हू क्रोध में आहिनि, केतिरा माण्हू नाराज़ आहिनि। मां कीअं तव्हांखे ॿुधायां कि केतिरा माण्हू ईअं छो था कनि। केतिरी ज़रूरत आहे हिननि खे प्रार्थना जी। उहो हमेशह ईअं ई कंदा आहिनि, कॾहिं बि इहो न सोचींदा आहिनि कि ईअं छो थो थिए। तव्हांखे हमेशह इहो सोचणु खपे कि असां ईअं छो था कयूं। क्रोध में, नाराज़ में, खफ़ा में तव्हां अलाए छा करे वेहंदा आहियो। घणा दफ़ा एतिरी सभाउनि में मां इहो सभु सेखारियो आहे, पर माण्हू आहिनि, केतिरा दफ़ा मां इहो सेखारण जी कोशिशि कई आहे, पर उहो सम्झंदा ई कोन आहिनि। इहो हमेशह ईअं कंदा आहिनि। हाणे ॾिसो, जंहिंमहिल गिरजे में वञी करे इहो सभु थींदो आहे, मूंखे विश्वास आहे त मां ईअं करे सघंदी आहियां, छाकाणि त मूंसां गॾु प्रभु गॾु आहे ऐं मां चाहियां थी कि उहो बि तव्हां सां गॾु हुजे। पर तव्हां आहियो कि कुझु सिखण लाइ कोशिशि ई न कंदा आहियो। तव्हां कोशिशि न कंदव त अॻियां कीअं वधंदव। आमेन। तव्हां चवंदव पर इहो जाम ॾुखियो आहे, असां नथा करे सघूं, इहो जाम कठिन आहे। परमेश्वर असां खां गॾु आहे। जेको कठिन ठाहींदो उहो ई हुनखे सरल बि ठाहे छॾींदो। ॾुखियो कुझु बि न आहे। परेशान न थियो, गुस्से में न अचो, क्रोध में न अचो। माण्हुनि खे ॾिसंदे तव्हांखे नाराज़ हूंदा आहिनि, तव्हां हमेशह निराश थींदा आहियो, महसूसु थींदो आहे इहो माण्हू छो थो करे। उन्हनि में ॻाल्हायो, पंहिंजे जीवन खां ॿाहिरि निकिरो। उहा जेकी ॻाल्हि आहे उहा तव्हां सां रक्षा कंदो आहे। जॾहिं उहो तव्हांजी रक्षा थो करे, प्रभु मूंखे सेखारियो आहे कहिड़े बि संबंध में अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि
जॾहिं असांखे दुखु पहुचंदो आहे। जे तव्हां परिपूर्ण गिरजे में ॻोल्हियो था ऐं तव्हां परिपूर्ण विवाह कयो था, परिपूर्ण ॿार पैदा था कयो, परिपूर्ण नौकरी, उन जी हस्ती इहा ई हूंदी आहे। छाकाणि त उहो माण्हू जेके शामिलु हूंदा आहिनि उहो परिपूर्णता ग़ाइबु थी वेंदी आहे। इन करे तव्हां जॾहिं माण्हुनि सां निपटंदा आहियो त तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हांजे जीवन में पतीअ सां प्यारु आहे। असां 44 सालनि खां गॾु शादीअ में आहियूं ऐं देव ऐं मां हिक ॿिए सां प्यारु कंदा आहियूं। पर जॾहिं बि इहा कुझु ॻाल्हि थींदी आहे असां तकलीफ़ुनि जो सामनो कंदा आहियूं ऐं प्रभु खे चवंदा आहियूं कि तव्हां असां सां गॾु हुजो। उन परमेश्वर जा वचन असांखे सेखारियो आहे कि असांखे रिश्तो कीअं निभाइणो आहे ऐं कीअं असां पंहिंजे पाण खे संभालींदा आहियूं। केतिरा दफ़ा उहो नाराज़ थींदो आहे, पर यीशु असांजो स्वास्थ्य करता आहे। उन्हनि मूंखे चयो त मां इहो वाइदो नथो करे सघां त तोखे कॾहिं बि रिश्ते में दुखु थींदो, पर मां वाइदो नथो करे सघां त मां तोखे ठीकु कंदसि। जे तूं मूं वटि आई आहीं त मां तोखे पंहिंजे पाण ई इहो ठीकु करे छॾींदसि। तुंहिंजी भावनाऊं तोखे ठीकु करे सघंदियूं आहिनि। माण्हू तोखे बंदि कंदा कि तूं ईअं छो थी करें, पर तोखे संपूर्ण थी करे पंहिंजो पाण खे इहो करिणो आहे ऐं पसंदि करिणो आहे पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे प्रभु ते विश्वास करिणो आहे। तव्हां सभु चओ, मूंखे नाराज़ करणु कठिन आहे। मां तनक मिज़ाज न आहियां। मां जल्दी माफ़ कंदो आहियां। मां उदाता सां माफ़ कंदो आहियां। मां क्रोध में पंहिंजो जीवन न गुज़ारींदमि। करवाट में न नाराज़गीअ में। आमीन। शैतान फुट विझण लाइ जी महिनत जाम कंदो। हू लगातार महिनत कंदो आहे पंहिंजे पाण में, माण्हुनि खे अलगाव करण लाइ, माण्हुनि खे पंहिंजे पाण लड़ाइण लाइ। छो त उहो जीते थो। हुनखे एकता हूंदी आहे ऐं उहा शक्ति हुन सां गॾु हूंदी आहे। जेको उहो चए थो कि तव्हां में झगड़ो थी वञे ऐं तव्हांखे आशीष न हूंदी आहे। बाइबल में इहो ई लिखियलु आहे त उहो पवित्र आत्मा खे दुखी कंदो आहे। पवित्र आत्मा दुखी थींदी आहे। थोरो बि समझदारीअ सां कमु वठो जेको पवित्र आत्मा खे परेशान न करे सघे। तव्हांखे सुठो न लॻंदो आहे, ख़राबु लॻंदो आहे ऐं तव्हां पंहिंजो पाण में अंदरी तौर ते दुखी थी वेंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि इहो महसूसु थो थिए, ईअं छो थो महसूसु थिए। केतिरा दफ़ा असां माण्हुनि खे इहो ई चयो हुयो, मूंखे इहो महसूसु थो थिए, मूंखे ख़राबु थो लॻे। केतिरा दफ़ा सचमुच असां प्रार्थना कंदा आहियूं पर इहो न थींदो आहे। केतिरा दफ़ा असां परमेश्वर की आज्ञा न मञींदा आहियूं। उहो चए थो कि असांखे सुधरणो आहे, कंहिंखे गुस्सो न करिणो आहे, कंहिंखे नीचो न ॾेखारिणो आहे ऐं असां पूरी तरह सम्झी सघूं। पर असांखे पंहिंजो पाण खे सिखणो आहे। अचो कुरिन्थियंस 1:9-11 में जेको लिखियलु आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां माण्हू खां दोस्तीअ सां रहणु चाहींदा आहियो, तव्हांखे हुन जे लाइ महिनत करणी पवंदी आहे। अहिड़ा कुझु कमु करणा पवंदा आहिनि जेका इन करे तव्हांखे पाण खे हिकु प्रार्थना करणी पवंदी आहे, जंहिंजे करे तव्हांखे इहो वठिणो पवंदो आहे, सीडीज़ जी श्रृंखला वठणी पवंदी आहे ऐं उहो तव्हांखे चवंदी आहे कि तव्हांजी इच्छा हूंदी आहे कि तव्हां हिन खे पूरी दिलि सां इहो सभु करे सघो ऐं जेको तव्हांखे लॻे थो कि तव्हां इहो जीवन में। आमीन। अगरि तव्हांखे शांतिपूर्वक इहो सभु करिणो आहे, अगरि तव्हांखे इहो सभु करिणो आहे त तव्हां नाराज़ नथा थी सघो कंहिंसां, पंहिंजे पाण सां। 1 कुरिन्थियंस 1:9-11 में परमेश्वर सचो आहे पंहिंजो पाण में ऐं पंहिंजे वर्दीअ में। उहो पूरी तरह सां पंहिंजे पाण में इहो ठीकु आहे। उन ते दारो मदरार रखी सघंदा आहिनि ऐं चई सघंदा आहिनि कि प्रभु यीशु मसीह हुयो ऐं उन घुरायो हुयो। पर हिते 1 मिंट तव्हांखे रोकां थी। उन्हनि जो चवणु आहे त ॾिस, परमेश्वर वफ़ादार आहे ऐं उहो सभु कंदो आहे जेको हुनखे करिणो आहे। मां तोखे यीशु मसीह जो जेको बि ॻाल्हि आहे मां तोखे ॿुधायां थी। उहो जेको बि ॻाल्हि आहे तुंहिंजे द्वारा मां तोखे हुन सां मिलायां थी। मूंखे वणंदो आहे इहो सभु। इहो जाम सुठो आहे ऐं उहो वफ़ादार आहे, तव्हां में आहे कि तव्हां हुन जी वफ़ादारी ॾिसी सघो। अलाए घणा दफ़ा तव्हां इहे ॾिसी सघंदा आहियो पर तव्हां न ॾिसी सघंदा आहियो, छाकाणि त तव्हां पंहिंजे पाण में
ऐं क्रोध में फासल हूंदा आहियो। तव्हांखे पंहिंजे क्रोध खे हटाइणो आहे। येशू चयो आहे कि तव्हां पंहिंजे क्रोध सां इहो नथा करे सघो। तव्हां गिरजे में वञो था, अगरि केरु बीठो आहे हुनखे पंहिंजे गले सां लॻाए छॾियो, हुनखे प्यारु कयो। मूंखे हाणे ताईं ख़बर न हुई, मां तोसां जाम प्यारु कंदो आहियां, मूंखे ख़बर पई आहे कि तूं बि प्यारु कंदो आहीं। कूड़ प्रेम कंदो आहे, ठीकु आहे, तव्हां भले कूड़ सां प्यारु कयो पर हुनखे प्यारु कयो। मूंखे ख़बर आहे जंहिंमहिल तव्हां हुनखे प्यारु कंदो त उहो तव्हांखे प्यार जा 2 अखर चवंदो ऐं उहो तव्हांजे लाइ जाम सुठो हूंदो, जंहिंजे लाइ तव्हां इहो सभु बसि कयो। हाणे हीअ रांदि खेॾणु बंदि कयो। मूंखे ख़बर आहे कि तव्हां रांदि सां गॾु इहो पंहिंजे पाण सां खेॾी रहिया आहियो। इहे खेॾणु काई आसान ॻाल्हि आहे। तव्हांखे इहो सभु बंदि करिणो पवंदो, छाकाणि त हिन में चवणु आहे असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं कि असां इहो चवंदा आहियूं कि असां ई सही आहियूं, साम्हूं वारो ग़लति आहे। असांखे लॻंदो आहे कि असां ई अवल आहियूं, बाक़ी सभु पुठियां आहिनि, छाकाणि त उहो जेको माण्हू आहे उहो धार्मिक न हूंदो आहे। असांखे लॻंदो आहे कि असां अकेला धार्मिक आहियूं। तव्हां सभु ॿुधी रहिया आहियो मूंखे? कहिड़े बि संबंध में आध्यात्मिक रूप सां वधीक समझदार पहिरें माफ़ी घुरी करे शांती क़ाइमु कंदो आहे। जेको कोई बि आध्यात्मिक रूप सां वधीक समझदार हूंदो आहे, इहो चवण में शुरूआति कंदो आहे, ॾिसो मां तव्हांखे चवां थी कि इहो सही आहे। पर ग़लति ॻाल्हि इहा आहे कि जेकी लाइक़ु हुजे उनखे अगरि असां इहो फ़ैसिलो कयूं त असां कंहिंसां बि मतभेद न कंदासीं। पूरे विश्वास हुजे कि असां सही आहियूं, पाण खे सही साबित करण लाइ जेकी कोशिशि कंदासीं कि असां हमेशह ख़ुशि रहंदासीं, जेको प्रभु असांखे सेखारियो आहे ऐं उहो संभाले थो। असां प्रभुअ खे पंहिंजो बदिलो वठण लाइ ऐं निपटणु ॾींदासीं, पर असां शांतीअ जे बदिले इहो कंदासीं। असां क़ाइमु कंदासीं इहो सभु। जीअं मां चयो हो, तव्हांखे कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाए थी सघां, जेके बि मां तव्हांखे चयो हुयो कि हे कमज़ोर छो आहे, मां ईअं चवां थी, तव्हांखे चवणो पवंदो प्रभुअ जी पूजा करणी आहे, जेको तव्हां चयो हुयो। इहो सभु केतिरा मौक़ा मिलिया आहिनि जॾहिं असां कुझु ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं हुनजो सामनो न करे सघंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे कि असां ईअं छो था कयूं। प्रभु वफ़ादार आहे, हू पंहिंजी वफ़ा पूरी कंदो आहे। मुंहिंजी विनती आहे त तव्हां दोस्तीअ में रहो हमेशह। आयात 11 में, छो त हे मुंहिंजो भाउरो खोलियो आहे कि मां जेको चवां थो, मूंखे माण्हुनि ॿुधायो आहे कि तव्हां में झगड़ो थी रहियो आहे, इन करे पौलुस चयो हुयो, मूंखे चयो उहे ॻाल्हि जेका मां अॼु तव्हांखे ॿुधाए रही आहियां। उन्हनि अॻियां चयो हुयो कि मूंखे ख़बर आहे, मुंहिंजो चवणो इहो आहे त तव्हां कोई पंहिंजो पाण खे पौलुस सम्झंदा आहियो या अपोलोस जो कोई कैफ़ा इहो चवंदा आहियो कि तव्हां मसीहा आहियो, ऐं कोई चए थो कि मां बिल्कुलु चवणु चाहींदसि कि मां इहो आहियां, मां मैथडिस्ट आहियां, मां लूथरन आहियां। हिकु माण्हू सोचींदो आहे त हू सच ॼाणे वियो आहे ऐं ॿियो सभु मूर्खता कंदो आहे। मां सोचींदी आहियां त असां ॿार हुजे ऐं बपतिस्मा ॾिनो वञणु खपे। मां सोचां थो सिर्फ़ु असांखे ईअं लॻंदो आहे कि असां इहो करणु घुरिजे, असांखे उहो करणु घुरिजे, मैं पौलुस चयो, ॾिसो प्रभु तव्हांजे जीवन लाइ सुठी योजना कई आहे, हू वफ़ादार आहे, हू पंहिंजा वादा पूरा कंदो आहे ऐं उहो उद्धार कंदो आहे तव्हां सभिनीनि जो। मुंहिंजी विनती आहे त दोस्तीअ में रहो ऐं सची दोस्ती। सोचो असां कहिड़ी तरह आराधना कंदा आहियूं, असांजी कहिड़ी माण्हू आहे ऐं कहिड़ा माण्हू असां सां गॾु आहिनि। प्यारा गीत ॻाईंदा आहियूं, अभिषेक कंदा आहियूं। असांखे केतिरा अभिषेक मिलंदा आहिनि, आराधना मिलंदियूं आहिनि जंहिंजी ज़रूरत आहे, प्रचार जी ज़रूरत आहे। असां अभिषेक में इहो सभु सिखंदा आहियूं, शिक्षा मिलंदी आहे, अखाणियुनि जा जवाब मिलंदा आहिनि, असां चई सघंदा आहियूं। मां चाहियां थी कि मां जेको बि अभिषेक कयां थी, अगरि मां अभिषेक सां गॾु पंहिंजे घोट सां विढ़ंदी आहियां, पंहिंजे घर में एकता न रखंदी आहियां, पर मां मसीह कीअं थी ठही सघां। उमेद आहे त तव्हां इहो सभु सम्झी रहिया आहियो ऐं सिखी रहिया आहियो पंहिंजे पाण में। जीवन में उन मुक़ाम ते जिते मूंखे एतिरी ॻाल्हियूं मिलियूं हुयूं, गंभीरता मिली हुई, मां मर्दनि खे ॾिठो हुयो, ख़राबु हुजण खां पोइ बि नंढपण में मुंहिंजो शोषण थियो हुयो फ़क़ति हिकु पुरुष जे द्वारा, पर मां केतिरा कठिन वक़्त कढिया हुया पंहिंजे पाण में। उहो जाम दुख ॾींदो हुयो ऐं उन दुख में मूंखे हमेशह ईअं लॻंदो हुयो त मुंहिंजो केर बि न आहे, मां अॻियां नथी वधी सघां,
ख़राबु अथव इहो सभु करणु। मूंखे ईअं लॻंदो आहे जॾहिं मूंखे देव सां शादी थी हुई, देव मुंहिंजे लाइ ईअं सोचींदो हूंदो, उहो सोचींदो हूंदो, पर देव जाम सुठो आहे। इहो सभु इन करे थियो हुयो छाकाणि त मां हिकु ॾींहुं सुबुह जो उथी करे प्रार्थना पई कयां ऐं मां सोचां पई कि ईअं छो थियो हुयो मूंसां गॾु। शैतान खे फटकारे रही हुयसि, पर सेवकाई में जॾहिं मां पंहिंजी प्रार्थना कई हुई, परमेश्वर मुंहिंजे दिलि में अची करे साफ़ ॻाल्हि चई हुई कि तोखे इहो सभु करिणो अथई। उन्हनि चयो, ॿुधाए जॉयस, तोखे कहिड़ी ॻाल्हि खपई? सेवकाईअ में अचण खां पोइ तोखे इहो सभु मिलियो अथई ऐं तूं इहो सभु करे सघंदीअ। मां चयो, ठीकु आहे, मां सच चई रही आहियां। मां उन खां पोइ बिज़ी थी वियसि ऐं बदिलाव में अची वियसि ऐं मूंखे प्रभु चयईं कि तुंहिंजे अंदरि बदिलाव अचणु शुरू थी वियो आहे, जंहिंजे बारे में देव सां बहस करणु बंदि करे छॾी हुई, तोखे पसंदि न आहे। पाण खे साबित करण जी कोशिशि न कयो, हमेशह पंहिंजी ॻाल्हि सही आहे इहो कोशिशि न कयो, आधार पूरा रहो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां हमेशह मूंखे ख़बर आहे ऐं मां चई थी सघां तव्हांखे कि तव्हां इहो सभु कंदा आहियो हमेशह। मूंखे ख़बर आहे तव्हां मां कोई अहिड़ा आहिनि जेके इहा ॻाल्हि ॿुधंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि मूंखे विश्वास आहे। अॼु मुंहिंजी इहा दुख भरी दास्तान ॿुधण लाइ तव्हां मां केतिरनि माण्हुनि टीवी चालू कई आहे। असां पंहिंजो विकास ऐं तरक़ी रोके छॾींदा आहियूं छो त असां जीवन में अहिड़ी हालतुनि में हूंदा आहियूं जेको रास्तो असांजी रुकावट थींदो आहे, छो त असां उन मोड़ ते हूंदा आहियूं जिते परमेश्वर असांखे कुझु करण लाइ चवंदो आहे जेको असांखे नासाफ़ी ग़लति ऐं इहो लॻंदो आहे। पोइ असां ॿियनि माण्हुनि खे ॾिसी करे सोचींदा आहियूं मुंहिंजो मतिलबु आहे कि मूंखे परमेश्वर सां इहो पुछण लाइ तव्हां देव खे छो हिन सां कुझु चयो आहे? ॿुधायो। प्रभु मूंसां कठोरता सां निपटी रहिया हुया ऐं पोइ मां प्रार्थना करे रही हुयसि त मां देव सां कीअं निपटां। दरअसल केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे कि असां समस्या में थींदा आहियूं ऐं असांखे लॻंदो आहे कि असां सही आहियूं, जेकी असांजी इहा ग़लति ॻाल्हि हूंदी आहे, ऐं सही माण्हू ॿिया हूंदा आहिनि ऐं असांखे लॻंदो आहे असां सही आहियूं। मूंखे विश्वास आहे कि असां ग़लति हूंदा आहियूं, पर पोइ बि असांजे मन में इहो ई वीचार हूंदो आहे कि असां सही आहियूं ऐं साम्हूं वारो ग़लति आहे। असां पंहिंजे पाण खे बदिलण जी कोशिशि बि न कंदा आहियूं। इहो बिल्कुलु सम्झ सां ॿाहिरि आहे। ऐं हुननि चयो, न, मूंखे ईअं नथो लॻे। इहो ॿुधी करे तमामु गुस्से में सोचियो, परमेश्वर उन संबंधनि में अकेली करे छॾियो आहे, मूंखे इंसान न आहियां। पर यादि रखिजो, केतिरा दफ़ा जॾहिं परमेश्वर तव्हां सां ॻाल्हि कंदो आहे ऐं उहो तव्हांजे पुठियां लॻंदो आहे, उहो चवंदो आहे कि तव्हांखे इहो मुमकिन शइ करणी आहे, भले उहो नामुमकिन हुजे, पर तव्हांखे कोशिशि करणी आहे ऐं तव्हां हुन खां निकिरी सघंदा आहियो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि तव्हां जीवन में इहो कंदा आहियो। आमीन। ऐं चाहे उन वक़्तु जेको बि करे रहिया हुजे, उहो असलियत में इहा कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, परमेश्वर उनखे असलियत ठाहे करे रहंदो आहे ऐं तव्हांजे जीवन में उहो तयारु करे रहंदो आहे जेको तव्हांखे करिणो आहे, चाहे कोई बि ॿियो इहो करे न सघे। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, इहो संदेश जेको मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां उहो तव्हांखे सम्झणो आहे। उन वक़्तु प्रभु चए थो कि तव्हांखे उहो सभु करिणो आहे जेको तव्हांखे मां चवां थो। बाक़ी सभु माण्हू तीअं कंदा जीअं तव्हां चवंदा। अगरि तव्हां इहो करणु चाहियो था जेको परमेश्वर चाहे थो, कि तव्हांखे हीअं लॻंदो आहे कि हीअं छो थो थिए, तव्हांखे हमेशह शांती रखणी आहे। मां शर्मिंदा आहियां। मूंखे माफ़ कयो। असांखे शांती क़ाइमु रखणु घुर्जे असांजे दिलि में। इहो ॻाल्हि हमेशह हूंदी आहे, त पर असांखे इहो वरी न लॻंदो आहे कि असां ईअं छो कयूं। घणा दफ़ा असां हुन खां इहा अॻु खां अॻु इहा चवंदा आहियूं। पतरस पुछियो हुयो कि मां पंहिंजे भाउ खे केतिरा दफ़ा माफ़ करणु घुर्जे। उहो जेको बि चेलो हुयो जेको पतरस खे परेशान करे रहियो हुयो, उहो मुंहिंजे वीचार सां योना हुयो।
तव्हां पुछंदा मुंहिंजे इहे सोचण जो कारण छा आहे? मूंखे ईअं लॻे थो कि काफ़ी दफ़ा पतरस इहा ॻाल्हि चई हुई। मां उहो ई चयलु आहियां जंहिंखे यीशु प्यार कंदा आहिनि। मां ई आहियां जेको हिते सभु कुझु करे रहियो आहे, तव्हांजे लाइ सवली ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए रहियो आहे। मूंखे दुनिया में कमु करणो पवंदो आहे। हिन करे मुंहिंजे वीचार सां हुन जो करणु उहो सभिनीनि शक्तियुनि सां गॾु अलॻि अलॻि हुजणु, ऐं उहो हमेशह अलॻि अलॻि ॻाल्हियुनि ते कमु कंदो हुयो। ख़बर अथव, अलॻि अलॻि शरीरनि में वञी करे ईंदो हुयो ऐं उहो अंग खणी करे पंहिंसां गॾु आमेन। पर असांखे पंहिंजा हिसा करणा पवंदा आहिनि, सही करणो पवंदो आहे। वचन 133 में तव्हां पुछंदा पूरा भॼन, घबरायो न, हू तमामु नंढो आहे। ॾिसो, इहो छा त भली ऐं मनोहर ॻाल्हि आहे त तव्हांखे इहो सभु पंहिंजे पाण मिलियल रहियो आहे। हे प्रभु, छा त इहा ॻाल्हि आहे शांतीअ खां वधीक सुंदर न हूंदी आहे। मां जीवन खे उन मोड़ ते अची करे इहो ॾिठो आहे त शांती कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, कहिड़ी अहमियत रखंदी आहे शांती। जंहिंमहिल इहो गुज़री वेंदो आहे त तव्हांखे फ़क़्तु ईअं लॻंदो त मूंखे महसूसु थींदो आहे त मूंखे नर्क में विझी छॾियो आहे। जॾहिं समस्या हली रही हूंदी आहे, पोइ मां प्रभुअ खे चवंदी आहियां कि मूंखे शांती ॾे। मां सच में इहो महसूसु कंदी आहियां। तव्हां पंहिंजी शांती क़ाइमु रखो। इहे ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां झुकण लाइ इहो सिखी विया त तव्हांखे सही राह मिलंदी जिते शांती न हूंदी, पर अंदरि ई अंदरि तव्हांखे शांती मिलंदी। जॾहिं तव्हां शांती न क़ाइमु कंदव त तव्हांखे प्राप्त न थींदी। तव्हांखे हमेशह प्राप्त मिलंदी उन प्रभुअ जी माया। इहो त हुन उत्तम वेले ई सभु थींदो। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांखे सिर खां वञी करे विझणी पवंदियूं आहिनि ऐं ॾाढी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। तव्हांखे अभिषेक करणो पवंदो आहे। तव्हांखे पंहिंजो पाण खे इहो अभिषेक कराइणो पवंदो आहे, जेकी ॾाढी सुठी ॻाल्हियूं हूंदी आहे। वेही करे तव्हांखे कंपनी जी फ़ैसिलो करणो पवंदो आहे। उहा निशानी आहे पवित्र आत्मा जे अभिषेक जी, असांजे जीवन में अचण जी। असांखे हमेशह इहो सही ॿुधणो आहे, साफ़ ॿुधणो आहे। शांती उते हूंदी, तव्हांखे हमेशह मिलंदी जिते सही अभिषेक हूंदो आहे। अचो ॾिसूं त हे छा लिखियलु आहे। उहो माक वांगुरु हूंदो आहे, पहिरीं जीअं न हूंदो आहे, छो त उते कहिड़ी बि ॻाल्हि न हूंदी आहे। उते जिते एकता हूंदी आहे, यूहन्ना हुते हमेशह ईंदो आहे। जीवन जी आशीष हुते ॾिनो वेंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, असांखां कुझु बि वठण जी कोशिशि न करे कंदा आहिनि। केतिरा घणा आहिनि जेका अजाए इहा ॻाल्हि भरियल हूंदी आहे उन्हनि जे अंदर में, ऐं उहो कमियुनि सां गॾु, भावनाउनि सां गॾु उहो ईअं चवंदो आहे कि ईअं छो थो थिए। इहा काई ॻाल्हि न आहे। जेकी बि ॻाल्हि आहे, अगरि असां पंहिंजो पाण सां न कंदासीं त उहो न करे सघंदासीं। मूंखे विश्वास आहे अभिषेक उते ई हूंदो आहे जिते एकता हूंदी आहे ऐं उहा मित्रता हूंदी आहे। उहो पंहिंजो पाण में हूंदी आहे। मां मिज़ाज न आहियां। मां क्रोध में न जीवन गुज़ारींदसि। मां कूड़ न ॿुधंदसि। मां नाराज़गीअ में न रहंदसि। मां शांती क़ाइमु करे वारो इंसानु हूंदसि। इहो चई करे वधीक सुठो महसूसु थींदो आहे न। उहे ॻाल्हियूं जेके तमामु सुठियूं आहिनि, जाम गुस्से में न हुजणु खपे। असांखे हिन बारे में जाम गुस्सो न करणु घुरिजे, बर्दाश्त न कयूं। 1 कुरिन्थियंस 13:5 में जे अनुसार इहो लिखियलु आहे कि प्रेम उते ई न हलंदो आहे जिते असांखे भलाई नथो चाहे। झुकण न हूंदो आहे। गुस्से में, क्रोध में जेकी ॻाल्हियूं, उहो मिज़ाज नथो ठहे, पाण सां गॾु ठहियलु न आहे। जेको हिसाबु उहो चए थो, इहे सचपच ॾिसी सघूं था। असल में प्रेम हलंदासीं, असां सच में वधीक सुठा थींदासीं ऐं असांखे उहा शांती मिलंदी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।